नाज़रीन, खोड़ा में करबला के शहीदन की याद में तारीख़ी खुंबे जो मातम कयो वियो। खुंबे के मातम दौरान शहजादे कासिम की मेहंदी कढी वई ऐं 100 फुट डिघो अलम पाक पिण बुलंद कयो वियो। उन हवाले से ॾिसूं था इक़बाल अबड़ो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी याद में खुंबे जो मातम बर्पा कयो वियो। 200 साल खां वधीक क़दीमी हिन पुराणे मातम में कासिद जी मंज़रकशी कई वई, जंहिंमें कासिद मदीने खां बीबी सुगरा सलामुल्लाह अलैहा जा मसूम शहज़ादे अली असगर ऐं शहज़ादे अली अकबर लाइ तोहफ़ा ऐं सनिया खणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी उजड़ियल काफ़िले सां मिले थो। अहिड़ो मंज़र ॾिसी अज़ादार ज़ोरदार मातम कनि था, जॾहिं त खुंबे जे मातम दौरान शहज़ादे कासिम जी मेहंदी कढी वई ऐं 100 फुट डिघो अलम पाक पिणु बुलंद कयो वियो। इन मौक़े ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शरीक अज़ादारनि चयो त जेको अलम पाक आहे इहो 250 साल पहिरियों साईं शतनशाह असांजो पड़ ॾाॾो आहे उन हिते नसब कयो, जेको शमहरम ते कम से कम पूरी सिंध खां आज़ादार अची पंहिंजी आज़ादारी कंदा आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन करबला में पहुता त हुन तरफ़ साइण सुगरा हिकिड़ो पंहिंजो कासिद मोकिलियो ताकी बाबा साईं जन जी हालात ख़ैरत मालूम करे अची मूंखे ॿुधाए। सो उहो कासिद जो हिकिड़ो रोल हूंदो आहे, जेको कासिद ऐन उन टाइम ते करबला में पहुचंदो आहे जंहिं टाइम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा सभु साथी शहीद थी वेंदा आहिनि। हीअ जेकी खुंबे जी आज़ादारी आहे हीअ 100 साल क़दीमी जेको आहे सो आज़ादारी आहे खुंबे जी, ऐं जेकी मंज़रकशी थी थिए कासिद जी इहा बि 100 साल पुराणी हिते रिवायत थींदी ईंदी आहे, मंज़रकशी थींदी आहे। इलाही क़दीमी खुंबो आहे। शहज़ादे कासिम जी मेहंदी कढी वेंदी आहे, 200 साल खां पुराणो आहे। इहा सभु जेके असांजा भाइर आहिनि उहे शरीक थींदा आहिनि। मौला हुसैन करबला में वेही अमन जो पैगाम ॾिनो हो त असां जंग न पर अमन करण आया आहियूं। ऐं हिन महिल बि ॾिसो असां त नंढे खां वठी हीअ मातम ॾिसंदा अचूं था ऐं वॾे अमन में वॾी हिते मसइला मसाइल थियनि, पर हीअ क़ौम वॾी अमन रखण वारी आहे। साईं जीअं त असांजो क़दीमी शहर खोड़ा आहे, अॼोके ॾींहं ते शमोरम ते असांजो हिते अलम पाक जो मौजज़ाती सिलसिलो हूंदो आहे। मौजज़नि मां अलम पाक असांजो अॼु नसब थींदो ऐं खोबो थींदो आहे, जंहिंमें कासिद ईंदो आहे। जेको खोंबे में कासिद ईंदो आहे उनजी मंज़रकशी इहा हूंदी आहे त उहो मदीने खां हलियो हुयो ऐं करबला पुॻो हुयो 10 मुहर्रम ते, ऐं उनखे साइण सुगरा जा कुझु संदेसा हूंदा आहिनि। हिन खुंबे जे मातम में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारे मोमिन शरीक थिया, जॾहिं त सिक्योरिटी लाइ SSP गंबट नोमान ज़फ़र जी अॻुवाणीअ में 100 पुलिस ऐं रेंजर्स जा अहलकार मुक़ररु कया विया हुआ। कैमरा टीम सां गॾु इक़बाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।